अञा अल्लाहुम्मा लब्बैक चए पियो त मथो हाथ भी आवाज़ अचे पियो त ला लब्बैक बाना तूं त हाज़िर आहीं पर मां रब हाज़िर न आहियां, यानी तुंहिंजी आ लब्बैक मां रब क़बूल ई नथो कयां। बुज़ुर्ग पुछा कहिड़ी ख़ुदारी त ख़बर तूं जॾहिं चवे थो अल्लाहुम्मा लब्बैक ॿियो बि कुझु ॿुधे थो, चए मां बि ॿुधां थो त ला लब्बैक, ईअं ॿुधां थो त मां हाज़िर न आहियां, यानी क़बूल नथो कयां। चे भला ॿुधा त इन अल्लाह लब्बैक खे ॿुधंदे तूं लब्बैक चवे हो न अल्लाह न जो जवाब अचे, ॿुधा तोखे वक़्तु केतिरो थियो आहे। वो नौजवान चवे तो यार ॻाल्हि ॿुध 7 साल मां अल्लाहुम्मा लब्बैक चवंदो आहियां, आवाज़ ईंदो आहे ला लब्बैक मां हाज़िर न आहियां, क़बूल नथो कयां। बुज़ुर्ग चएसि तो पोइ जॾहिं 7 साल थिया थी, पोइ जॾहिं तूं दुआयूं बि घुरे थो मालिक तुंहिंजी दुआ क़बूल नथो करे, पोइ छो थो महिनत करे हेॾी काबतुल्लाह खे तवाफ़ छो थो करे, पोइ भलो थी त वञी करे ॿियो कमु करे हे ईअं छो थो करे। चवण लॻो बुज़ुर्ग तूं बि चवे तो त इहो लफ़्ज़ चवां पंहिंजे रब खे न सॼां ॿिए खे सॼां, ईअं कोन थींदो। हे त मालिक 7 साल जवाब ला जो ॾे थो पर 70 साल ॾींदो बि रब जो दर छॾे ॿिए जे दरवाज़े ते मां कोन वेंदुमि। रब जो दर छॾे मां ॿिए जे दरवाज़े ते वञा, ईअं कोन थी, उन जी मर्ज़ी आहे। मां आयो आहियां उन जे दरवाज़े ते, हाणे उन जी मर्ज़ी आहे। इएं चवण खां बाद में वरी हथवा खणी करे तवाफ़ कंदे चए थो अल्लाहुम्मा लब्बैक, अञा चई बीठो आहे, हाथ भी आवाज़ आयो लब्बैक अब्दी लब्बैक अब्दी लब्बैक अब्दी। 3 दफ़ा आवाज़ आयो बाना मां त हाज़िर आहियां, बाना मां त हाज़िर आहियां। ओ बाना तो 7 साल जेके इबादतां कयूं अॻे मां कोन क़बूल कयूं मां, पर मुंहिंजो दर नथो छॾे, मां रब 7 सालनि जी इबादत तुंहिंजूं क़बूल करे छॾियूं। अदा जे रब राज़ी थिए त हुन खां को पुछा करण वारो आहे। इबादत जे मौक़े में ईंदा कयो, अल्लाह खे सरींदा कयो। अन क़रीब तव्हां असांजे लाइ रमज़ान शरीफ़ जो महीनो थो अचे, आहे न दा ताड़ में किन कोन कि छड़ो अंग्रेज़ी महीना यादि कंदा हो, आहे सभिनी खे रमज़ान शरीफ़ यादि। पोइ रोज़ा रखंदव कि न रखंदव, कुझु ॻाल्हाईंदा बि हलो। हा छो त मुंहिंजे मालिक साईं क़ुरान पाक में काथे ईअं बि सॾु कंदे फरमाई शहरु रमज़ान अल्लज़ी उनज़िल फ़ीहिल क़ुरान, बरकत वारो आहे महीनो जंहिंमें अल्लाह क़ुरान पाक नाज़िल कयो आहे। बेली अल्लाह साईं खे सुञाणी, असां तव्हांखे इहा अर्ज़ करण ईंदा आहियूं। ॿियो त असां तव्हांखे के सियासत जी ॻाल्हियूं न ॿुधाईंदासीं, इहो अर्ज़ कंदासीं बेली पंहिंजे मालिक खे सुञाणियूं। अल्लाह बानी खे बार बार मौक़ा ॾे, भला जे मां अर्ज़ कयो मालिक माफ़ करे त हुन खां कोई पुछा करण वारो नाही। हज़रत मूसा अलैहिस्सलाम क़ौम समेत मैदान ते बीठो आहे, हथड़ा खयूं बीठा आहिनि। मालिक साईं असां वटि कात थी वियो आहे, ॾुकर थी वियो आहे। ओ मालिक साईं इंसान त बुख मरणी था, पर मालिक साईं जानवरनि ते बि असर थियो थी। मालिक सां मूसा अलैहिस्सलाम मां बि ऐं मुंहिंजी क़ौम बि हथड़ा खणी दुआ घुरे थी। मालिक साईं मींहं खे वसा, रब जिब्रील खे मोकिलियो, वञ मुंहिंजे मूसा कलीमुल्लाह खे चओ तुंहिंजे मैदान में तुंहिंजे क़ौम में हिकु उहो इंसान आहे जेको गुनाहगार आहे, ऐं में भरियो पियो आहे। मां मालिक उन्ही ते नाराज़ आहियां, मां मालिक उन्ही ते कावड़ियल आहियां। जे उहो निकिरी वेंदो त मां मींहुं वसाईंदुमि, न त मां मींहुं कोन वसाईंदुमि। हज़रत मूसा अलैहिस्सलाम ऐलान कयो, अदा ॻाल्हि ॿुधो, हिन मजलिस जे अंदरि उहो बि इंसान आहे जेको गुनाहगार आहे, ऐबनि में भरियो पियो आहे। मालिक जे तरफ़ां ऐलान थियो आहे त उहो निकिरी वञे त मां जेको आहे मींहुं वसाईंदुमि। तंहिंजे करे उहो पंहिंजे दिलि में पाण सम्झी करे मैदान हलियो वञे। किताल खंतानी गुनाहगार जे अखियुनि खां पाणी वही आयो, रोए थो पर ॾाढा कोन रोए थो, अखियुनि खां पाणी वही आयो। दिल जे अंदरि
मालिक जे तुझे दरबार में हथ राखणी दुआ घुरदुम मालिक दुनिया मां खे ॾिसंदी त गुनाहगार इहो आहे मालिक मां त ज़ाहिर थी पवंदुम ओ मुंहिंजा अल्लाह मूंखे यकीन आहे गुनाह मुंहिंजो तुझे आॾो ज़ाहिर आहे रब ऐब बि मुंहिंजो तुझे आॾो ज़ाहिर आहे रब दुनिया जे आॾो मूंखे पंहिंजा ऐब ज़ाहिर न करा ओ मालिक साईं मां तुझे आॾो शर्मिसार आहियां रब दुनिया जे आॾो मूंखे शर्मिसार न कराइजा दिल जो दिल में रोए तो ईअं बि चवण लॻो मालिक मूंखे यकीन आहे मां गुनाहगार आहियां पर तूं गफ़ार ज़ुनूब गुनाहनि खे बख़्शण वारो तूं मालिक अल्लाह मालिक मां ऐबनि में भरियो पियो आहियां पर सत्तार लुयूब ऐबनि खे ढकण वारो त तूं मालिक आहे मालिक मुंहिंजे ऐब खे ज़ाहिर न कर मालिक मूंखे माफ़ी ॾे अञा ईअं ई लफ़्ज़ चया अथई त मथां मींहुं वसणु शुरू थी वियो मूसा अलैहिस्सलाम अर्ज़ कयो मालिक साईं अञा त को निकितो ई कोन्हे को मालिक अॻे ई तो मींहं खे वसायो अञा त कंहिंखे असां कढियोसीं ई कोन अहिड़ो मूसा अलैहिस्सलाम उन दिल जे अंदरि ई दिल में मां रब खे सॼो मां रब जीव जीव करण जे सद खे ॿुधी ज़िंदगी जानी जा गुनाह माफ़ कया आहिनि वेलकम मोहम्मद खान अल्लाह जी माफ़ी ॾे उन खां कोई पुछा करण वारो कोन्हे अजो पंहिंजे अल्लाह साईं खे रवा राज़ी करण जे लाइ महिनत कयो अल्लाह त ॿारनि खे बार बार मौक़ा ॾींदो आहे अर्ज़ कयां थो अल करीब मौक़ो अचण वारो आहे रमज़ान शरीफ़ जो चूंकि अल करीब अचण वारो आहे मां तॾहिं रमज़ान शरीफ़ जे मौज़ूअ ते बि अर्ज़ कयां छो त मुंहिंजे मालिक साईं क़ुरान पाक में सॾु कयो काथे ईअं सॾु कंदे फरमाई अय्युहल्लज़ीना आमनु इत्तक़ुल्लाह हक़ तुक़ातिही वला तमूतुन्न इल्ला व अंतुम मुस्लिमून कुरान चए थो ऐ ईमान वारो डिजो मां अल्लाह खां छो त मां रब जो हक़ आहे तव्हांजे मथां मां रब खां डिजो पर तव्हां मरो त मुस्लमान थी मरो मुस्लमान थियो त मां रब जे ख़ौफ़ जे करे मां रब जे भव जे करे मां रब जो रमज़ान अचेव त रमज़ान जा रोज़ा बि रखंदा कयो पुछो अल्लाह जे क़ुरान खां अदा सभु ॻाल्हियूं लिखी पयूं आहिनि मां त ईअं अर्ज़ कंदो आहियां क़ुरान खां मथे ॿियो को फ़ैसिलो थी सघंदो आहे छो त रोज़ो इंसान रखंदो आहे त रब जे ख़ौफ़ जे करे रोज़ो अहिड़ी इबादत आहे कंहिंखे जे न हूंदो तॾहिं बि कंहिंखे ख़बर न पवंदी आहे पर जे न हूंदी त अल्लाह तुंहिंजे लिखूं ॼाणण में आहे अल्लाह खां का शइ लिकाए सघे थो अदा ॻाल्हायो त सही आहे कंहिंखे ताक़त जेको चए त मां पंहिंजे अल्लाह खां काई ॻाल्हि लिकाए सघां रोज़ो अहिड़ी इबादत आहे जो इंसान खे ख़बर नाहे पर मालिक खे ख़बर हूंदी आहे तरी मुझे सुने रबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो साईं जन फरमाता जॾहिं रमज़ान शरीफ़ जो चंड बीहंदो आहे रात जो थी करे मुंहिंजा उम्मती हिकिड़ो अॻियो बीह करे क़ुरान पढ़ंदो आहे ॿिया बीह करे क़ुरान शरीफ़ खे ॿुधंदा हाणे जॾहिं सूरत फातिहा पढ़ी करे सूरत बकरा में शुरू थींदो आहे अवल पढ़दो आहे अलिफ लाम मीम ज़ालिकल किताबु ला रैब फीहि हुदल लिल मुत्तक़ीन अञा ज़ोर सां सुभान अल्लाह त चओ अञा जागी करे सुभान अल्लाह चओ ख़ुदा जो क़ुरान चवे थो जॾहिं सूरत बकरा खे तूं शुरू कयो आहे साईं जन फरमान था मालिक इन क़ुरान जे बरकत जे करे रमज़ान शरीफ़ जे महीने जे बरकत जे करे जन्नत में हिकिड़ी खुशबूदार हवा हलाए थो उहा हलंदे वञी करे हुरनि जे अखियुनि में पहुचंदी आहे हुरनि खे अजीब क़िस्म जो मज़ो अची वेंदो आहे अर्ज़ कंदियूं आहिनि रब साईं सॼे साल में अहिड़ी हवा कोन हली हुई हाणे छाजे करे अहिड़ी हवा हली आहे अहिड़ो थियो तो जन्नत जूं हुरा दुनिया में मुंहिंजो रमज़ान शरीफ़ जो महीनो आयो आहे मुंहिंजा बनाओ थिया हिकिड़ा बीठा था रब जो क़ुरान पढ़न ॿिया था बीठा रब जो क़ुरान मां रब जो क़ुरान ॿुधनि पोइ मां मालिक क़ुरान जे बरकत जे करे रमज़ान जी बरकत जे करे इहा खुशबूदार हवा हलाई वॾी अल्लाह जी महिरबानी अथव था अल्लाह त ॿारनि खे बार बार मौक़ा ॾींदो आहे न
पर पोइ कंहिं क़िस्मत वारे खे थींदा अति क़िस्मत जंहिंजी अदा नसीब जंहिंजो छो त मुंहिंजे मालिक साईं क़ुरान पाक में कतईअ बि सदुक दे फरमाई त ज़ालिक फ़ज़लुल्लाहि युअतीहि मन यशा वरी सुभान अल्लाह विसरी थी वञे बेली हिम्मत सां सुभान अल्लाह चवंदा क़िस्मत सां त मोलियुनि खे थींदा हाँ रोज़ रोज़ कोन जलसा थींदा अञा ज़ोर सां चओ सुभान अल्लाह फरमाया मां मालिक जी महिरबानी आहे जंहिंखे मां अल्लाह अता कयां या कंहिंजी मर्ज़ी आहे मर्ज़ी कंहिंजी हलंदी आहे ख़ुदा जो कसम आहे अल्लाह अबू जहल खे नथो घुरे अर्ज़ कया अबू जहल खे मालिक साईं को नथो घुरे हालांकि पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा अजीब अजीब मौइज़ा बि ॾिठई पर मालिक नथो घुरे हिकु त अजीब मौजज़ो आहे शाम जे बादशाह 5 उठ चांदी जा भरे करे सोने रबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दरबार में मोकिलिया वञो पैगंबर करीम जी दरबार में पहुचायो त सहाबा किराम में तक़सीम करे अल्लाह जानी दो आदरी 5 उठ चांदी जा भरजी अचनि था किताल कंदा जरी मके जे ॿाहिरों आया अबू जहल बीठो आहे ॾिसे तो 5 उठ भरियल अलाए शाहजहान पुछा कंदो आहे ओठनि वारो इन ओठनि में कहिड़ी शइ अथव चवण लॻा त हे चांदी जा भरियल आहिनि अबू जहल पुछा तो भला कहदे आया हन कह मोकिलिया हन चवनि था शाम जे बादशाह पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दरबार में मोकिलिया हन तंहिंजे करे असां उन्ही जे कयूं था वञूं खयूं था वञूं अबू जहल कावड़ में अची चवण लॻो रे तिरिया त न थिया हो अमीरनि जा माल अमीर ॾे ईंदा आहिनि कि न ग़रीबनि ॾे ईंदा आहिनि 5 उठ खसियूं करे हलियो वेंदो आहे किताल कंदा उठनि वारा सुणे रबी करीम साईं वटि आया हन अर्ज़ कंदा साईं 5 उठ असां हीअं भरियूं आयासीं पे अबू जहल असांखे हीअं चई करे अमीरनि जो माल अमीरनि जो आहे खसे करे हलियो आहे पाक करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आया हल अबू जहल हे छा कयो थी चइसई मुंहिंजो माल आहे साईं जन फरमाता को दलील बि थी चइसई दलील इहो आहे त अमीरनि जो माल अमीरनि ॾे ईंदो आहे मुंहिंजो सुणो बि करीम साईं जन फरमाता इहो तुंहिंजो दलील ग़लति आहे अबू जहल चयो थो साईं बा तूं को दलील ॾे मुंहिंजो सुणो बि करीम साईं फरमाता अबू जहल हाणे ॻाल्हि ॿुधो इन 5 उठनि सां तूं बि ॻाल्हा मां मोहम्मद बि ॻाल्हायां तो उठ जे लाइ चवंदा माल उन्ही जो थींदो साईं फरमाता नी 5 उठनि सां तूं बि ॻाल्हा मां बि ॻाल्हायां थो उठ जंहिंसां ॻाल्हाइनि पोइ माल उन्ही जो थींदो अबू जहल चवण लॻो साईं उठ त मां सां बि ॻाल्हाईंदा साईं जन फरमाता ॻाल्हाइनि सियाणो हो साईं ॾाहो चवण लॻो साईं हिकु शर्त क़बूल करे त पोइ इहा ॻाल्हि थींदी फरमाता जहिड़ो शर्त कर तोखे क़बूल आहे चई रातो की रात उठ मां वटि रहनि पोइ सुबुह ॻाल्हाईंदासीं साईं जन फरमाता तुंहिंजो ख़्याल आहे त राति जो पढ़ाया न सम्झाया इहो बि शर्त तुंहिंजो क़बूल आहे वठी वञ साईं राति उठनि खे खाराए पीआरे सम्झाए थो चवनि थो ॻाल्हि ॿुधो सुबुह मां तव्हां सां ॻाल्हायां त मूंखे ख़बर आहे तव्हां मां सां ॻाल्हाईंदो कोन पर छड़ो कॾु लोॾीजो पोइ मुंहिंजा लम बटण ॾिसिजो सही राति इहे सम्झाइनि सुबुह मां ॻाल्हायां त छड़ो कॾु लोॾीजो सुबुह थी उठ आया आहियो साईं जन बि आया साईं जन फरमांदा ॾे ख़बर अवल मां ॻाल्हायां न तो त पढ़ायो अथनि राति सम्झायो अथनि चई न साईं अवल मां ॻाल्हाईंदुमि ॻाल्हाइनि हिकु हथ सां ॻाल्हाए थो तॾहिं ख़बर आहे तुंहिंजे मथां जेको माल पियो आहे इहो कंहिंजो आहे अल्लाह ॼाणींदो आहे टुको नथो ॻाल्हाए उठ खे चए थो टकंद त मथे कर पर उठो कंद हेठि जो कयो त मथे कंद ई नथो करे अरे उठ हे राति जो मां तोखे सम्झायो हे जो मां पढ़ायो मां मथे करे ई नथो कावड़ में अची करे चवण लॻो उठ पोइ वहाबी में